इहा शइ पंहिंजे अॻिते वधी। तव्हां माना अॼु ॾींहं ताईं केतिरा किताब लिखिया आहिनि, अञा तव्हांजो केतिरो बवार जेको आहे बकाया पेंडिंग में? बिल्कुलु बिल्कुलु, जीअं मूं तव्हां सां ॻाल्हि कई त शहीद बच्चू बादशाह मुंहिंजो पहिरियों किताबु आहे जेको 1907 में छपियो। मूं तव्हांखे ॿुधायो त मल्हार फ़क़ीर जो सिर्फ़ु हिकिड़ो मज़मून हूंदो हो शहीद बच्चू बादशाह जे हवाले सां, न त वधीक मालूमात पाण खे कान हुई। पोइ दोस्तनि ऐं उन्हनि सभिनी जे तवस सां असां जॾहिं अंग्रेज़ सरकार जूं काफ़ी रिपोर्टूं पयूं हुयूं, उन रिपोर्ट में फ़क़ीर मीर मोहम्मद निज़ामानी जे तवस सां मूंखे रिपोर्टूं काफ़ी मिलियूं जेके उन वक़्तु ल्यूकस आहे, ल्यूकस खां पोइ जेके अमलदार आया उन जी रिपोर्टूं ऐं उन खां सवाइ हुरिस्ती जे जेके माण्हू हुआ, जेके हयाती हुआ, पोइ उन्हनि माण्हुनि खां इंटरव्यू वठी करे ऐं पोइ हिन में ही हिकिड़ो बच्चू बादशाह शहीद पीर वज़ीर जे हवाले सां बुक अची वियो। ऐं इन खां पोइ उन जो तर्जुमो थियो त उहो अंग्रेज़ी उर्दू में छपियो वियो। ऐं इन खां पोइ जेको मुंहिंजो कमु आहे अल्हम्दुलिल्लाह उन में पीर सिंह शाह मदान शाह जे हवाले सां तमामु वॾो हिकिड़ो किताबु आहे जेको पीर सिंह जी विसाल खां पोइ उन में रिसर्च जे हवाले सां काफ़ी शयूं मौजूदु आहिनि। इन खां सवाइ जेको आहे सो ख़लीफ़े सुमर फ़क़ीर जे हवाले सां, मुंहिंजी शाइरी जे हवाले सां ऐं काफ़ी शयूं छपियूं आहिनि। हीअं जेको ताज़ो मुंहिंजो कमु हले पियो, जीअं तव्हां पुछो त उहो हले थो हुर ग़ाज़िन जे हवाले सां, छो जो मुख़्तलिफ़ मज़मून त छपिजी विया मुख़्तलिफ़ फॉर्मनि में। हुर तारीख़ ते जेके रिसाला निकिरनि था, झुंगार, हर झुंगार में मुंहिंजो मज़मून अल्हम्दुलिल्लाह लॻो आहे। महिराण जे काफ़ी पर्चनि में मुंहिंजा मज़मून लॻंदा आया आहिनि वी मार्च जे हवाले सां। मंसूर रिसालो जेको असां घणो मां निकिरे थो उन में जेका लॻिया आहिनि। अल हुदा जेको दरगाह शरीफ़ तां निकिरे थो उन में मुंहिंजा छपिया आहिनि। पर चवण जो मक़सदु त काफ़ी शयूं हुयूं, पर हाणे इन नमूने सां इहो कमु अॻिते वधे पियो। हीअं जेको मुंहिंजो बेस बुनियादु आहे हुर तहरीक जा ग़ाज़ी, उन्हनि ते रिसर्च हले थी। तक़रीबन 200 खनि इंटरव्यू, 200 खनि मज़मून इन में मुंहिंजा अची विया आहिनि। ऐं हुर तहरीक में जेको सुर राग आहे, जमायत जो जेको राग आहे उन रागनि जे हवाले सां, हुर जमायत में जेके तारिक फ़क़ीर आहिनि, तारिकनि फ़क़ीरनि जेको रोल रहियो आहे, किरदारु रहियो आहे, तारिक जेके मिसकिन जेके माण्हू अछे थर खां, हिंदुस्तान खां, राजस्थान खां थींदा, उहो पोयों ज़मानो हो जॾहिं सवारियूं कोन हुयूं ऐं उठण घुरण जो रवाजु हुयो, पर माण्हू फ़क़ीर वीचारा पंधु वेंदा हुआ, ज़िक्रनि जूं लोलियूं हणंदा, रातियूं टिकंदा, अलाह खे यादि कंदा। उहे माण्हू जेके फ़क़ीर ॻोठ पुॼंदा हुआ ऐं पोइ उन खां पोइ इस्लाम जे लाइ, दीन जे लाइ, मज़हब जे लाइ उन माण्हू जो कंट्रीब्यूशन आहे। इन खां सवाइ ॿियो जेको कमायो हुयो आहे त हुर तहरीक में औरतुनि जो किरदारु, असांजी औरतुनि जो जेको किरदारु आहे उन ते असां एतिरो लिखी न सघिया आहियूं। पोइ असांजे सिंध जा जेके लेखक आहिनि, काफ़ी हीअं असांखे ख़ुशी थिए थी तॾहिं जॾहिं असां जमायत खां सवाइ असांजा ॿिया जेके लेखक आहिनि उहो सुठो लिखनि पिया। मिसाल जे तौर ते डॉक्टर मोहम्मद उमर चंद साहिबु आहे, इन्हनि माण्हुनि जा जेकॾहिं नाला न वठंदासीं त माना हिकिड़ी घटिताई थींदी। उन माण्हू जो तमामु वॾो रोल आहे, उन जो तमामु वॾो कमु आहे। ऐं इन खां सवाइ ॿिया काफ़ी सांगण मां जेकॾहिं ॾिसूं त पंहिंजो नवाज़ कुमार साहिबु आहे, ऐं अमर निगारी साहिबु आहे, फ़क़ीर मीर मोहम्मद निज़ामानी आहे, उस्ताद निज़ामानी आहे, वली मोहम्मद ख़ासकेली आहे, हाफ़िज़ मोहम्मद यूसुफ बमरो आहे, हाफ़िज़ महरान आहे। इन नमूने सां वरी सॼी सिंध में तव्हां वञो था त काफ़ी ॿिया दोस्त उन्हनि जो बि लिखियलु आहे। पंहिंजो जेको ही ॾीपलाई साहिब जो जेको शुरू में जेको किताबु आयो जेको उहो तारीख़ी आहे। ऐं इन खां सवाइ अॼु ॾींहं ताईं दोस्त उते लिखनि पिया। असां इन शइ खां पंहिंजी शइ खे अॻिते वधाइण जी कोशिशि कयूं। हा, हुर तारीख़ त ईअं सम्झो जहिड़ो असांजे उन में अमीर में शामिलु आहे, पर मूंखे जीअं त सिंध जी कल्चर सां, सिंध जी सकाफ़त सां तमामु घणो प्यार आहे। ऐं मूंखे इहो शौक़ु हूंदो आहे बादल बरसाति इन में हिकिड़ी अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजी आहे हिकिड़ी रिच उन में इहे शइ त उन्हनि खे पसंदि कयां थो, महसूसु कयां थो। उन मौसमनि खे ॾिसूं था, उन ककरनि जो ठहणु, उन बादलनि जो ठहणु, उन बरसातुनि खे ॾिसणु, इहो हिकिड़ो इल्मु आहे। इन इल्म खे ॾिसूं था। पर मूं कल्चर ते कमु इहो कयो त मुंहिंजो सिंध जे कल्चरल जेके घोड़ा आहिनि, सकाफ़ती जेके घोड़ा आहिनि जेके हलनि था मेलनि में, मलाकनि में, ऐं सिंध जा जेके तारीख़ी माण्हू उन्हनि खे पालीनि था, अॻिते वधाइनि था, सदियुनि खां शइ हले पई। त उन ते मुंहिंजो रिसेंटली साल ॿ पहिरीं घोड़नि ते किताबु आयो आहे, घोड़नि ऐं घोटनि जीअण थोरा ॾींहं, जंहिंमें घोड़नि जा शौक़ीन, घोड़नि जा सवार, घोड़नि जो इलाजु, मर्ज़ ऐं उन जूं हलड़ियूं, उन्हनि जा पंध, उन्हनि जा सफ़र, उन्हनि जा इलाइक़ा, उन्हनि जूं जिन्सूं, पर मां जेके क़िस्म जो मवाद थी सघे थो इहे सभु शयूं उन्हनि में असां लॻाइण जी कोशिशि कई आहे। नौजवाननि खे कहिड़ो पैगाम ॾींदो? नौजवान लाइ इहो आहे त नौजवान जेको खून आहे, नौजवान जेको रतु आहे, उहो जेको जोश ऐं जज़्बो आहे उनखे नौजवान ज़ाया न करे। वक़्तु हथनि मां हलियो थो वञे, वक़्तु वारी जी मुठि जीअं आहे, इहा जवानी, इहा जोत, इहो इल्मु, इहो जेको सघारोपण माण्हू जो आहे इहो ॾहाकनि जो आहे। ॾिसां टिनि ॾहाकनि ताईं त मुंहिंजो मक़सदु इहो आहे त तव्हां जॾहिं तव्हांखे टाइम मिले थो, तव्हां नौजवानी में पंहिंजो तइलीम ऐं तहक़ीक़ ते अचो,
साइंस जो मुशाहिदो कयो, सियासत जो मुशाहिदो कयो, पंहिंजी तारीख़ खे पढ़ो। इस्लाम जी तारीख़ तमामु अहम आहे। इस्लाम जी मुंहिंजो सब्जेक्ट हिस्ट्री आहे, तारीख़ आहे, मुस्लिम हिस्ट्री मुंहिंजी मास्टर्स में थियल आहे। इन नमूने सां हिस्ट्री जॾहिं असां पढ़ी आहे त दिमाग़ जा ताक़ खुली था वञनि। हिस्ट्री तमामु वॾी शइ आहे। त इस्लाम जी हिस्ट्री ऐं इन खां पोइ हेठि जेका हिस्ट्री आहे उन्हनि ते वञो, पर सिंध जी हिस्ट्री ज़रूरु पढ़ो। ऐं ख़ासि तौर ते जेकॾहिं तव्हां सिंध जी हिस्ट्री में जॾहिं पाण अचूं था त ॿिया जेके दौर आहिनि उन्हनि जी पंहिंजी हिस्ट्री आहे। टालपन जो दौर आहे, मीरनि जो आहे, अंग्रेज़ सरकार जी इहो पोइ जेको पीरियड आहे उन में आउं चवां थो हिस्ट्री तमामु वॾो टॉपिक आहे। हीअं त माण्हू चाहिनि था त असांखे हर हिस्ट्री ते मिले। सिंध जी तारीख़ में, सिंध जी जिदत में, सिंध जी हिस्ट्री में जेका आहे आज़ादी जूं तहरीकूं आहिनि जेको अॻिते हली पाकिस्तान जी तहरीक में कन्वर्ट थी वियूं, त इन जो बेस बुनियाद हीअ हर हिस्ट्री आहे। हर हिस्ट्री ते अचो, उनजी रिसर्च कयो, उनजी तहक़ीक़ कयो। हीअं त अञा वसीला तव्हां वटि आहिनि। पहिरीं इहे वसीला कोन हुआ, नेट कोन हुई, इंटरनेट कोन हुई, कंप्यूटर्स कोन हुआ, मोबाइल कोन हुआ, फ़ोन कोन हुआ, शयूं मौजूदु कोन हुयूं, अहिड़ा वसीला कोन हुआ, ट्रांसपोर्ट कोन हुई। हीअं तव्हांजे हथ में सभु शइ आहे। पर जेका शइ न आहे छा आहे, उहो आहे त विल पावर। तव्हांजो जेको आहे फोकस छा आहे? ऐं सॼो ॾींहुं तव्हां जेको सो नेट ते इंटरनेट ते वेही उबद सुबुह जूं ॻाल्हियूं ॿुधी, उबद सुबुह जा फ़ोटो ॾिसी तव्हां पंहिंजो वक़्तु ज़ाया था कयो? तव्हांजी छा कंट्रीब्यूशन लिखी वेंदी? तव्हां दुनिया में छा करे माण्हू वियो? हीउ माण्हू वियो आहे मुर्तहिक। पाण इहो उनखे फोकस था कयूं त 100 साल पंहिंजी जदोजहद आहे उन्हनि हुरनि खे, उन्हनि गाज़ियुनि खे, उन्हनि शहीदनि खे, उन्हनि फ़क़ीरनि खे, उन्हनि अमरनि खे जिन जेलनि में, लोड़नि में, तकलीफ़ुनि में बर्दाश्त कयो। हाणे तव्हां उन्हनि ते रिसर्च कयो, तव्हां उन्हनि ते लिखियो, ईअं सम्झो त तव्हां सिंध जो हक़ अदा कयो, तव्हां मुर्तहिक जो हक़ अदा कयो। ऐं तव्हांजो पसंदीदा लेखक कहिड़ा? पसंदीदा लेखक हर हिस्ट्री जे हवाले सां पुछो था। हर हिस्ट्री में मुंहिंजे ख़्याल में जेका रिसर्च हींअर थी आहे, पसंदीदा त ॿुधायो ॿिया दोस्त काफ़ी लिखनि था, पर रिसर्च जे हवाले सां डॉक्टर नबीश खान बलोच, उन खां पोइ जेकॾहिं अचे थो त हीअ साईं डॉक्टर मोहम्मद उमर चंद साहब। इन जी रिसर्च, उनजी तहक़ीक़ तमामु वॾी आहे। ॿिया दोस्त भलो लिखनि पिया, तमामु सुठो लिखंदा, अदब जे लिहाज़ सां सुठा नाला आहिनि, शाइरी जे हवाले सां सुठा नाला। पर पाण जेको बेस बुनियाद पंहिंजो हुर तहरीक ते ॻाल्हायूं था, त हुर तहरीक जे हवाले सां चंद साहब जो तमामु वॾो कमु आहे। फ़क़ीर मीर मोहम्मद ज़माने जो तमामु वॾो कमु आहे। हालांकि उहो थोरो पढ़ियल आहे, पर उन माण्हू जो हिस्ट्री जे हवाले सां उन हिस्ट्री खे गॾु करणु, उनजे घर खे बि तव्हां ॾिसंदव जो म्यूज़ियम आहे को माण्हू जो अचे ॿाहिरि निकिरे इन्हनि शयुनि खे समोहे सम्झे, तमामु वॾो कमु आहे जेको करण जी अञा ज़रूरत आहे। हीउ कमु बेसिकली इदारनि जो आहे, तो मुंहिंजो न आहे, हिकिड़े माण्हू जे लिखण जो कमु न आहे। हीउ कॉम्बिनेशन ठहे, पाण माण्हू माना अहिड़े क़िस्म जा बोर्ड ठहियल हुजनि, अहिड़े क़िस्म जा इदारा ठहियल हुजनि। हीउ पोइ पाकिस्तान जे वजूद अचण खां पोइ हीउ जेको हीउ पोइ 70-75 साल हिन हिस्ट्री जे लाइ असांखे कहिड़ो इदारो ठाहे ॾिनो? जेके इदारा ठहियल कनि नाले ते, उन्हनि इदारनि में हिननि ते छा कमु थियो आहे? को कमु कोन थियो आहे। हिननि खे अहमियत नथी मिले। छो नथी मिले? हर हिस्ट्री खे अहमियत नथी मिले। तव्हां हर हिस्ट्री खे अहमियत ॾियो, तव्हां हर तहरीक जे उन्हनि माण्हुनि खे अहमियत ॾिनो, शहीद सूर्य बादशाह जे उन कम खे मंझता ॾियो, उनखे निसाब में शामिलु कयो। इहे सभु शयूं जॾहिं कंदव त पोइ तव्हां ईअं सम्झंदव ऐं तव्हांजी दिलि खे थोरी इत्मिनान थींदो त यार असां कुझु कयो आहे। ऐं पंहिंजो जेको हीउ आहे ज़मीर, उहो घटि में घटि तव्हांजो मुतमइन त हूंदो। नंढपण जा की ॾींहं गुज़ारिया? माना तव्हांजा वॾड़ा हुया, उहे गुरबत तॾहिं हुई या ज़मीनदार हुया, ऐं तव्हांजो जेको बचपन गुज़रियो उन्हनि को यादगार तव्हांखे वाक़ियो हुजे त उहो ॿुधायो। साईं बिल्कुलु इहो भली ॻाल्हि। असांजो जेको आहे सो उहो मिसकीनीअ में गुज़रियो आहे, ऐं मिसकीनीअ में वॾी महिरबानी अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी। ग़रीबी आउं चवंदो ग़रीबी को ऐब कोन्हे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जेको आहे सा ग़रीबी पसंदि आहे, मिसकीनी पसंदि आहे, फ़क़ीरी पसंदि आहे। त असांजे पीर साईं रोज़ेधड़ी जी जमात में हितां जेका गोदड़ी आहे, जेका मिसकीन माण्हू, जमात माण्हू, अॼु बि जेके मिसकीन आम माण्हू जेके ॿाहिरां ॾिजा आहिनि, उन्हनि में ईमान वधीक आहे, उन्हनि में जज़्बो वधीक आहे। असांजा माइट पंहिंजा वॾा जेके हुआ हो ॾाढो पर ॾाढो इहो जॾहिं असां ॿुधूं था त उहो ॾाढनि खां वठी पंहिंजा मिट माइट जेके हुआ, पीर सिंह रोज़े वारे जे ज़माने खां वठी, पीर सिंह कोटधणी बादशाह जे वक़्त खां वठी, ऐं संदे ख़ानदानी ॻाल्हि कंदुसि त मिसाल तौरु मुंहिंजो नालो मोहम्मद मुबीन, मुंहिंजो वालिद साहब मोहम्मद हसन जेको तहरीक जो तमामु माशाल्लाह एक्टिव किरदारु हो, गाज़ी हो, रत्नागिरी जेल उते पीर साहब सां मुलाक़ात पंहिंजे कदे।
अॻिते हली उन ते रिसर्च मुंहिंजो किताब उन ते हींअर अचे पियो इंशाल्लाह, त पोइ बाद में उहो माशाल्लाह हू तहरीक जे गाज़ी थी हुनजो हिसो रहियो, काफ़ी मार्कनि में उनजी उहा कंट्रीब्यूशन हुई। इन नमूने सां जेके पंहिंजा वॾा हुआ उहे मालदार माण्हू हुआ, मिसकीन माण्हू हुआ, आम माण्हू हुआ। मुंहिंजे ॾाॾे वीचारे मिसकीन जी ॻाल्हि था कनि, फ़क़ीर जी, अब्दुल गफ़ूर हुनजो नालो हो। उन वक़्त में हुर तहरीक जा पहिरियां लोड़ा हुआ जेके 1901 में शुरू थिया, जेके 1952 ते रहिया। 1901 वारनि लोड़नि में उहे माण्हू वीचारा मिसकीन क़ैद हूंदा हुआ। असांजे ॻोठ जे घर में भिड़ी जो लोड़ो, इहे पहिरियां लोड़ा, जीअं सकंड आहे, भिड़ी आहे, सांगड़ आहे, काफ़ी जॻह ते लोड़ा, त हिते वीचारा हिकिड़ा त हिते ॻोठ में भिड़ी में बंदि हा। सिंझोरे में उन वक़्तु लोड़ो हुयो, जमाए जा माण्हू मुंहिंजो ॾाॾो वीचारो माल मता वारो ॻाल्हि था कनि त उहो ॿकरियूं चाढ़ींदो, पर सुबुह जी महिल ॻोठनि जा माण्हू जेके हूंदा हुआ, पल हितां सिंझोरो असांजे ॻोठ खां घटि में घटि 7 किलोमीटर अठ परे आहे। सुबुह जो वञी हुते अंग्रेज़ जी हाज़िरी भरे ऐं पोइ वापसि अची पंहिंजी ॿकरियूं माल मता कंदा हुआ। हिकिड़ा माण्हू मुस्तक़िल तौर ते लोड़नि में बंदि हुआ, उनखे ॿाहिरि कढियो ई कोन थिए। हिकिड़ा माण्हू हफ़्तेवार ड्यूटीअ ते हुआ, हफ़्तेवार वञो, हफ़्तेवार अची पंहिंजी हाज़िरी ॾियो, त तव्हां किथे छा था कयो, क्रिमिनल त कोन आहियो। इन नमूने सां ग़रीबी हाल गुज़रियो, मिसकीनी हाल गुज़रियो, ऐं मिसकीनी हाल में असां पढ़ी अॻिते निकितासीं। मुंहिंजे ख़्याल में असांजे लाइ बि ख़ुशनसीबी फ़ख्र जी ॻाल्हि आहे। महरान इक़बाल जे नाले छा चवंदो हुई? साईं हाणे बिल्कुलु महरान इक़बाल जो पंहिंजे वक़्त में, पंहिंजे ज़माने में जॾहिं अख़बार जो दौरु हो, सभु शइ हुई, त हिकिड़ो नालो हो। ऐं महरान जॾहिं पीसी सरदार पाण फरमाईंदा हुआ त ॿियूं मीडियाऊं ॿियूं शयूं पंहिंजी जॻह ते आहिनि, पर जेका तव्हांखे अथेंटिक तव्हांखे जेका ख़बर थी मिले, जेका जमायत जे हवाले सां ख़ासि तौर ते पंहिंजे पस मंज़र में सियासी हवाले सां, उन में जेका एतबार जो बि ॻाल्हि आहे, ठंडे फुके जेका ॻाल्हि थी थिए, उहा महरान जी आहे। तव्हां महरान खे पढ़ो। ऐं मुंहिंजे ख़्याल में हींअर प्रेस जे हवाले सां उहो दौरु तमामु घटिजी वियो आहे। त पर हाणे जेको आउं चाहींदुसि, जेको मिसाल हिन जे तव्हांजी हिन तवसु सां मैसेज इहो त अख़बारूं ऐं इहे शयूं पंहिंजी जॻह ते, पर हींअर इलेक्ट्रॉनिक्स मीडिया जेका आहे सो फास्ट आहे, मथे आहे। तव्हांखे यादि हूंदो त हिकिड़ो दफ़ो पी साईं सदुद्दीन शाह ऐं शायदि हिन सां गॾु साईं पी साहिब जा साहिबज़ादा ऐं कुझु माण्हू मीर पोखास में आयल हुया। पोइ उते ज़ाहिर आहे कुझु माण्हू पंहिंजी ॻाल्हि था कनि, त मूं उते उन्हनि जे साम्हूं इहा ॻाल्हि उथारी हुई त तव्हांजो हुर चैनल जे हवाले सां, इहा घटि में घटि 20 साल पुराणी ॻाल्हि आहे, उहो हुजणु खपे। हुर चैनल ॾिसो, हाणे सॼी सिंध में, सॼी दुनिया में मुख़्तलिफ़ चैनल आहिनि, मुख़्तलिफ़ शयूं आहिनि। हिकिड़ो त माण्हू ॿिए जो माण्हू मोहताज आहे, अदा फलाणो चैनल खणंदो कोन खणंदो, फलाणो खणंदो कोन खणंदो, असांजी हिन शइ जी कवरेज ॾींदो कोन ॾींदो। त चवण जो मक़सदु आहे त जिते पंहिंजी प्रेस आहे, जिते पंहिंजी महरान अख़बार आहे, उन जी जॻह ते जेकॾहिं पंहिंजो 20 साल पहिरीं कोशिशि कयूं हा, त हिकिड़ो पंहिंजो चैनल अची वञे हा। महरान चैनल जे लाइ शुरू में असां ॻाल्हियूं ॿुधियूं त उन में पंहिंजो आहे, पोइ उन में भाईवारी या कुझु आहे, पर अॻिते हली उहो चैनल ॿियनि माण्हुनि जो थियो। त चवण जो मक़सदु आहे त फ़क़ीर मंठार मंगरियो या ॿिया जेके पढ़े लिखा माण्हू पंहिंजी हिते वेठा आहिनि, मीडिया जे हवाले सां काफ़ी माण्हू थी जमायत में अथव। मिसाल जे तौर ते मैडम महताब पराश्ती केॾो वॾो नालो आहे। जेकॾहिं 20 साल पहिरीं, 10 साल पहिरीं अहिड़ो को टास्क उन माण्हू खे मिले, यार भाई चैनल तव्हांखे क़ाइमु करिणो आहे, हुर चैनल आहे, उन में पाबंदी कान हुजे, पर सॼी सिंध जे हवाले सां पंहिंजी फोकस, पंहिंजी शयूं अॻिते आणियूं, त ही माण्हू अॻिते आणी न। जमायत जा काफ़ी माण्हू जेके मीडिया ते कमु कनि था, बख़्शण महरान में केरु आहे, जमायत जो माण्हू आहे। त अहिड़नि माण्हुनि खे इसाक मंगरे जहिड़ा माण्हू वेठा आहिनि, काफ़ी दुमदार माण्हू वेठा आहिनि। त मौजूदा लिहाज़ खां जेका प्रेस आहे उहो महरान अख़बार हले पई, ठीकु आहे, सही आहे, पर दौर जदीद आहे। इन में तव्हांखे पंहिंजो चैनल आणणो पवंदो, पंहिंजी कामयाबी जे लाइ, पंहिंजी सियासी हवाले सां, तोड़े पंहिंजी हिस्ट्री खे अॻिते आणण जे लाइ इहे शयूं तमामु ज़रूरी अथव। इहे कंदासीं त असांजो मुस्तक़बिल में फ़ाइदो थींदो। महिरबानी।